अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख घोटकी पारां भिटाई एजुकेशनल सोसाइटी जे सहकार सां मरहूम मोहम्मद यूसुफ लखण जी यादि में हिकु ॾींहं जी जनरल मेडिकल कैंप मोहब्बत फ़कीर में लॻाई वई आहे। अचो त इन जी इंतज़ामिया सां जंहिंमें डिप्टी कमिश्नर घोटकी पिणु शिरकत कई आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। नाज़रीन, डिस्ट्रिक्ट मैनेजर PPHI डिस्ट्रिक्ट घोटकी मोहतरम मोहम्मद आरिफ भाई साहब सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर, अॼु हीअ जेकी कैंप लॻाई आहे त इन जो छा मक़सदु आहे? सर, ही जेका असांजी कैंप ऑर्गेनाइज़ कई आहे बुनियादी तरह सां ही सॻा जा दोस्त आहिनि मोहम्मद यूसुफ लखण साहब जी यादि में ही मुनक़िद थी आहे, जंहिंमें सन जेका पहल कई आहे सॻा जे दोस्तनि उन में PPHI जे तरफ़ां असांजा डॉक्टर्स, पैरामेडिक्स, मेडिसन, लैब टेस्ट, न्यूट्रिशन जे हवाले सां इहे जेके बि तव्हांजा मरीज़ ईंदा इलाइक़े जा भरपासे जा उन्हनि खे अॼु जी सहूलियत ॾींदासीं। कहिड़े क़िस्म जा स्पेशल डॉक्टर जेके नी हिते अॼु मौजूदु आहिनि? हर क़िस्म जा डॉक्टर्स आहिनि, स्पेशलिस्ट बि आहिनि, OPD आहे, स्क्रीनिंग थींदी, जेको बि जंहिंजी मेजर को डिज़ीज़ वग़ैरह आइडेंटिफाई थिए थी त उन्हनि खे रेफर कयो वेंदो। फर्दर इन्वेस्टिगेशन्स जी सहूलियत हिते आहे लैब जी, ऐं गॾोगॾु जेके कमज़ोर ॿार आहिनि उन्हनि जी स्क्रीनिंग बि थींदी ऐं वैक्सीनेशन जी बि सहूलियत आहे। त हीअ कंप्लीट हिकिड़ो पैकेज आहे, ॿार वॾा ऐं सभिनी खे सहूलियत ॾींदी। अवी PPHI जा डिस्ट्रिक्ट हेड आहियो, अवां छा था सम्झो त गवर्नमेंट जे हिसाब सां जेको PPHI जा एडेप्टेड हॉस्पिटल्स आहिनि केतिरो बहितर कमु कनि पिया? हाणे उहो त अवां जे अॻियां आहे। इन में जेके असांजूं सहूलियतूं मैटरनल साइड ते हुजनि, चाहे जनरल OPD में हुजनि, चाहे लेबॉर्ट्री जे हवाले सां हुजनि, कंप्लीट सर्विसिस कोशिशि कयूं पिया त असां पंहिंजे मारूड़नि खे सभु सहूलियतूं ॾियूं। बेसिक हेल्थ यूनिट सरहद PPHI जे जेको आहे एडेप्ट थियल आहे, त पोइ बि हिन जी जेकी पसगिरदाई आहे तमामु घणी आहे, लेकिन हुते 24 आवर सर्विस जेकी आहे न उहा न आहे, सिर्फ़ु एमरजेंसी बेसिस ते आहे। लेकिन बाक़ाइदा जेकी OPD आहे 24 आवर या इन केस ऑफ एमरजेंसी उहे सहूलियतूं घटि आहिनि। हिन बाबति तव्हां छा चवंदा? सभु कंप्लीट असांजो जेको प्राइमरी हेल्थ केयर जो प्रोटोकॉल आहे उहो सभु सर्विसिस मिलनि पियूं, बल्कि प्राइमरी हेल्थ केयर खां वधीक बि असां सहूलियतूं हिते ॾेई रहिया आहियूं। NCHC डिक्लेयर थियल आहे, 24 कलाक नॉर्मल डिलीवरी जी सहूलियत मौजूदु आहे, अल्ट्रासाउंड जी सहूलियत मौजूदु आहे, एम्बुलेंस जी सहूलियत मौजूदु आहे, सभु बेसिक जेके लेबॉर्ट्री जी सर्विसिस आहिनि उहे फ्री ऑफ कॉस्ट ॾिनियूं पई वञनि। डॉक्टर सफिशेंट स्ट्रेंथ में मौजूदु आहिनि, पैरामेडिक्स बि सफिशेंट उन्हनि में आहिनि। त असां कोशिशि कयूं पिया सभ खां बहितर सहूलियत ॾियूं पिया। थैंक यू सर। PP अॻवान मीर हमज़ा खान सुनाणी साहिब सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त ॻाल्हि वालेकुम सलाम। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हां ॾिसो था पिया अॼु जेके कैंप आहे हिते केतिरा माण्हू आयल नी, केतिरी फीमेल्स आहियूं नी, मेल फीमेल मतिलबु ॿई यूनिटूं हया नी। ऐं असांजे इलाइक़े खे हिन जे अहिड़नि शयुनि जी ज़रूरत आहे जीअं यूनिट्स थिया। मां त चवंदुमि त असां हाणे हिसाब सां इहे डिस्कस थी पए त असांजे इलाइक़े में ज़मीन मां ॾियां थो पियो, यूनिट असांखे तव्हां उन्हनि चयो त SNE तव्हां मथो मंज़ूरु करे। असां PPHI खे रिक्वेस्ट कयूं था पिया, पर चवण जो मतिलबु इहो आहे त असां वटि ओड़ी जी बीमारी अहिड़ियूं केतिरियूं बीमारियूं जेको हे शइ हे हर स्कूल में हर ॻोठ में थियणु खपे। जी, तव्हां छा था सम्झो सर, हिन कैंपुनि जे ज़रिए आवाम खे रिलीफ मिलणु घुरिजे या जेके असांजूं सरकारी हॉस्पिटल्स आहिनि या PPHI जेके मैनेज कनि थी त उन्हनि खे वधीक अपग्रेड कजे? PPHI बि कमु करे पई। हिननि कैंपनि खां बेस्ट इहो आहे त असांजे जेके हॉस्पिटल्स आहिनि, तालुका हॉस्पिटल आहे या BH जेके बि मतिलबु आहिनि उन्हनि में इहे शयूं हुजणु खपनि त अञा बेस्ट आहे। डिप्टी कमिश्नर घोटकी साईं मंज़ूर अहमद कुराणी साहिब सां गॾु मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम साईं, वॾी महिरबानी। तव्हांखे जीअं तव्हां ॾिठो आहे त हीउ प्रोग्राम अलहमदुलिल्लाह हेल्थ जी कैंप आहे, इहा सॻा वारनि मुनक़िद कई आहे। डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हेल्थ डिपार्टमेंट ऐं PPHI बि उन्हनि जो साथ ॾिनो आहे। हीअ गॾियल हिकिड़ी कंट्रीब्यूशन आहे जंहिंमें सॻा हमेशह फोर्थ कमिंग हूंदी आहे। उन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ करण में, सभिनि खे गॾु खणी हलण में हिननि जो सिपह सालार वारो रोल हूंदो आहे। ऐं असां बि उन में असांजी जेकी बि असांजी मदद पहुती उहा असां कईसीं ऐं असां हिते आयासीं सिर्फ़ु इन जे करे, न सिर्फ़ु इन जे करे जो साईं जे लाइ इंस्पिरेशन कयूं, पर असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असीं अचूं ऐं हीअ असांजी प्रोग्राम आहे, हिन में असांजो अचणु ज़रूरी बि हो। ऐं न सिर्फ़ु उन्हनि जे लाइ त उन्हनि खे इंस्पिरेशन मिले, हू ख़ुशि थियनि, पर गॾोगॾु असां सिखूं, पाण बि सिखूं त कीअं हिन क़िस्म जा प्रोग्राम असीं वरी फर्दर अरेंज करायूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, ख़ासि करे कच्छ जे एरिया में।
छा था सम्झो सर पंहिंजो ही परमानेंट सोल्यूशन आहे ही जेके मेडिकल कैंप्स आहिनि या इन खां बहितर न आहिनि जेके असांजी गवर्नमेंट हॉस्पिटल्स आहिनि या PPH आहे जे मैनेज आहिनि त उन्हनि खे बहितर कजे? उहो बहितर डेफिनेटली तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त असां हेल्थ जे डिपार्टमेंट जा जेके असांजा इदारा आहिनि असां वधीक उन्हनि ते फोकस कयूं। पर ॾिसो इलाही माण्हू आहिनि जेके उते पहुची बि नथा सघनि हिन महांगाई जे दौर में। 5 किलोमीटर 4 किलोमीटर सफ़र करणु तमामु ॾुखियो आहे ऐं हिते ही अची था वञनि त हिननि में हिकु त सिहत जी 2-3 शयूं हूंदियूं आहिनि हिन कैंप्स जूं। सिर्फ़ु इहो न हूंदो आहे त असीं बीमारनि जो इलाजु कयूं, गॾोगॾु हेल्थ अवेयरनेस बि हूंदी आहे। यानी हेल्थ जी टीम ईंदी आहे, माण्हू ईंदा आहिनि, पंहिंजो इलाजु कराईंदा आहिनि। कंहिंखे थोरो घणो जिस्म में सूरु हूंदो, कंहिंखे का बीमारी हूंदी जेको एक्सप्रेस न करे सघंदो। तव्हांखे ख़बर हूंदी ॿाराड़ी में माण्हू इलाही बीमारियुनि खे इलाही मामलनि खे इग्नोर कंदा आहिनि। उनजो रीज़न इहो हूंदो आहे त अस्पताल केरु वञे, फाइनेंशियल ख़र्चु लॻंदो, अचण वञण जो ख़र्चु लॻंदो, गुरबत आहे। त पोइ जॾहिं उनखे डोर स्टेप ते जेकॾहिं साल में 2 दफ़ा 3 दफ़ा सहूलियत मिले थी त उहो पंहिंजी सिहत अची करे चेक कराए थो, कुझु दवा वठी थो वञे। असल मक़सदु इहो ई आहे त हेल्थ अवेयरनेस ते माण्हुनि खे ख़बर पवे त बाबा तव्हांजी हेल्थ एॾी इंपॉर्टेंट आहे जो असां तव्हांजे ॻोठ में अची करे कैंप्स हणूं था। ईअं कोन्हे जो तव्हां वञी अस्पतालनि में सिर्फ़ु वञो, इहो बि असांजो फ़र्ज़ु आहे त असां तव्हांजे ॻोठनि में अची करे कैंप्स हणूं। डेफिनेटली हिन जो इम्पैक्ट एतिरो कोन्हे, लेकिन इन जो इम्पैक्ट इन हवाले सां तमामु घणो आहे त ही अवेयरनेस आहे माण्हुनि खे। हिते ॾिसो लेडीज़ डॉक्टर्स आयूं आहिनि, लेडीज़ बि ईंदियूं हिते। हाणे इलाही लेडीज़ हूंदियूं आहिनि जेके तमामु ॾुखियो हूंदो आहे त उहे पंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि निकिरी सघनि। नंढड़ा ॿार हूंदा आहिनि, उनखे वठी वञण वारो कोई न हूंदो आहे। असांजो कल्चर आहे त बिना मर्द जो वञी नथियूं सघनि। खोड़ मसइला आहिनि, मामला आहिनि, लेकिन हिते अची करे जेकॾहिं इहा सहूलियत इन्हनि खे मिले थी, इन जो इहो ई त आहे न त उन्हनि खे अवेयरनेस मिले ऐं सहूलियत बि गॾु मिले। अक्सर ॾिठो वियो आहे त गवर्नमेंट हॉस्पिटल्स में मेडिसिन जी शॉर्टेज हूंदी आहे, इन बाबति तव्हां छा चवंदा? न, मेडिसिन जी शॉर्टेज त कोन्हे। हाणे बि ॾिसो हिते बि मेडिसिन असां प्रोवाइड कई आहे, खोड़ सारी सगा वारनि बि कई आहे। PPH वारनि गॾिजी सॼी करे आहे गॾियल कमु। ईअं कोन्हे त शॉर्टेज हूंदी आहे, मूंखे कोन थो लॻे त कॾहिं का शॉर्टेज जी दां आई आहे। जनरल हिकिड़ी दां हूंदी आहे त शॉर्टेज आहे दवाउनि जी तमामु घणी हिते। ऐं तव्हांखे मां ॿुधायां त घोटकी वाहिद ज़िलो आहे, हर ज़िले में आरी थी दवाउनि जी, लेकिन घोटकी वाहिद ज़िलो आहे जंहिं एक्स्ट्रा पैसा कोन वरिता। यानी DHO साहब ऐं हेल्थ टीम जी इहा इंटीग्रिटी हुई त उन्हनि सम्झो त असां वटि एतिरियूं दवाऊं मौजूदु आहिनि जो असांखे वधीक एक्स्ट्रा पैसा वठण जी ज़रूरत कोन्हे। असीं 2 महीना कढी वेंदासीं। तव्हांखे ॿियो बि ॿुधाईंदो हलां, तव्हांखे ख़बर हूंदी एॾो वॾो तूफ़ान थियो, 8 ॾींहं हिते लाइट न हुई ऐं पहिरीं राति असां वटि 200 पेशेंट 200 माण्हू आया जेके इंजर्ड हुआ इन तूफ़ान खां। 87 चवंदा आहिनि पर आवर उनजी रफ़्तार हुई, एॾो तेज़ तूफ़ान हो। 200 पेशेंट खे असां इलाजु कयोसीं, उन्हनि खे ठीकु कयोसीं। इलाही असां सखर ऐं पंहिंजो रहीमियार ख़ान मोकिलियासीं, शिफ्ट कयासीं। उन वक़्तु तव्हांखे ख़बर हूंदी त लाइट बि न हुई, असांजी सोलर प्लेटूं बि डिस्टर्ब थी चुकूं, लेकिन तंहिं बावजूदि बि हेल्थ जी टीम 7 ॾींहं पूरा बिजली हलाई, जनरेटर हलायूं। 15 खां 20 लख रुपया हिननि जो ख़र्चु अची वियो। लेकिन असां इहो कॾहिं बि मीडिया खे न चयोसीं, किथे दां कोन ॾिनीसीं। इहा असांजी ज़िम्मेवारी हुई जेकी DHO हेल्थ टीम तमामु सुहिणे नमूने सां निभाई। पहिरीं राति त लाइट न हुई, 1 बजे ताईं त जनरेटर कोन हलिया, जनरेटर डिस्टर्ब थी विया, लाइट डिस्टर्ब थी वई। सॼी राति असां वेही करे उहे जनरेटर हलायासीं। 100 खां वधीक। अलहमदुलिल्लाह तव्हां सभु सहाफ़त जे मैदान में आहियो, तव्हांखे हिकु हिकु शइ जी ख़बर आहे, असांखे एॾी ख़बर न हूंदी जेकी ख़बर तव्हांखे पवे थी। तव्हां पाण ॿुधायो अलहमदुलिल्लाह का हिकिड़ी शिकायत आई हुजे इन पूरे तूफ़ान में मेडिकल जे हवाले सां या इमरजेंसी जे हवाले सां, सर्विसिस जे हवाले सां, जेकी बि हिननि जे वस में आहे उन वस खां वधीक उन्हनि सर्व कयो। अदरवाइज़ जेकॾहिं 100 माण्हुनि खे इलाजु न मिलिया त केॾो कहर मची वञे हा। ऐं ईअं न आहे, कमु कनि था, बट डेफिनेटली ॾिसो खोड़ मसइला आहिनि। पॉपुलेशन जो मसइलो आहे, ॿिया मसइला आहिनि, कैपेसिटी जा इशूज़ आहिनि, गर्मी इलाही आहे, मामला इलाही आहिनि जंहिंमें सर्विसिस असां उहे नथा ॾेई सघूं जेके असां आइडियली ॾियूं। लेकिन तंहिं बावजूदि बि असां जेकॾहिं कंपेयर कयूं पंहिंजे ज़िले खे ॿियनि जॻहनि खां त तव्हां चवंदो तव्हां एप्रिशिएट ई तव्हांखे करिणो पवंदो। ठीकु आहे न।